किस्सों में सलाम अर्ज़ा है। ख़वातीन हज़रात, ज़िंदगी के जॾहिं असां मुख़्तलिफ़ हवालनि सां ॾिसूं था ऐं महसूस करण जी कोशिशि कयूं था, ऐं ख़ासि तौर ते ही जेके ज़माना आहिनि कोविड-19 जा, जंहिंमें घणी असेसमेंट कयूं था पंहिंजे बारे में, त अहमतरीन ॻाल्हि इहा हूंदी आहे त ज़िंदगी में जेकी कुझु खाधो जेको पातो, जी साइण फरमाईंदी हुई अम्मा साइण त बाबा ज़िंदगी में जेको खाधो आहे जेको पातो आहे बसि, बाक़ी सभु ख़ैरु आहे, बाक़ी सभु हिते रहणो आहे। ऐं हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे त अहम तरीन शइ इहा बि आहे त तव्हां वक़्तु कहिड़ो गुज़ारियो था, कंहिंसां गुज़ारियो था ऐं कीअं गुज़ारियो था। वक़्तु दुनिया जी क़ीमती तरीन शइ आहे ऐं इंसानु जेकॾहिं कंहिंखे कुझु ॾेई सघे थो, जेकॾहिं उहो वक़्तु ॾिए थो त हुन खां वधीक का बि अहम तरीन शइ तव्हां कंहिंखे ॾेई कोन था सघो। उहा हिकिड़ी घड़ी जेका हिकिड़ी घड़ी आहे ऐं जेका कॾहिं वरणी न आहे, उनजो जेतिरो क़दुरु कजे ओतिरो घटि आहे। ऐं उहा जेकॾहिं कंहिंसां गॾु गुज़ारिजे, कहिड़ी ख़िदमत में पेश कजे त साम्हूं वारे खे बि अहसासु हुअणु घुरिजे त यार छा पियो थो मिले। हिकु शख़्स जो नालो हैमंड हुयो ऐं हैमंड छा कंदो हुयो त हिकिड़ी गैरेज में कमु कंदो हुयो। शाम जी शिफ्ट ताईं मोटी ईंदो हो, घर ईंदो हो, ॿारनि सां वक़्तु गुज़ारींदो हो ऐं आस्ते आस्ते थोरो थोरो कमाई जे चकर में हो त ॿार जॾहिं थोरा वॾा थियनि, स्कूल वञनि त कुझु न कुझु उनजो को सिलसिलो ठही पवे। हिकु ॾींहुं कंहिं खेसि चयो त हिकिड़ी ट्रेनिंग आहे, हिकु तरबियत आहे, जेकॾहिं तूं किथे दाख़िला वठी थोरो पढ़ी पई त थी सघे थो तोखे स्कॉलरशिप बि मिले ऐं पोइ तूं शाम जी शिफ्ट में हिते कमु बि कर, कुझु थोरा पैसा ठही वेंदा, मथां को तूं ॿियो को कैरियर खणी सघीं। त हुन हैमंड चयो त ठीकु आहे, मूंखे मां ॾिसां थो। हुन दाख़िला वरिती त ज़ाल चयुसि त तूं शाम जो सुठो कमाईंदो, घर खे वक़्तु ॾींदो, हाणे सुबुह होॾां वेंदे शाम जो हिते वेंदे, देरि सां मोटंदे, ॿारनि खे टाइम कोन मिलंदो। चई न बसि थोरो कमु करे वठां, हीअ थोरो पढ़ी वठां, थोरी तरक़ी थी वेंदी, थोरो हीअ थींदो, थोरो हू थींदो। ठीकु आहे, साल ॾेढ गुज़रियो, स्कॉलरशिप मिली वई, हाणे अॻियां वधण जी कोशिशि थी त हुन चयो त ॿार स्कूल में दाख़िल थियनि पिया था, तूं थोरो ध्यानु ॾे, ॿारनि खे तुंहिंजो वक़्तु खपे थो। चई बसि हीउ कोर्स कढी वठां त पोइ ॿारनि खे वक़्तु ॾियां थो। 5-6 साल ॿिया थी विया, हिकिड़ी सुठी नौकिरी मिली वई, उन खां पोइ आस्ते आस्ते कम में इज़ाफ़ो थियो। हाणे जॾहिं कम में इज़ाफ़ो थियो, देरि सां घर अचणु लॻो त ज़ाल चयो त अलाह जा बंदा, ॿार कॉलेज ताईं पहुचनि पिया था, घर में घटि टाइम ॾी, त थोरो वक़्तु कटि असां सां गॾु वेह, असांखे टाइम ॾे। चई बसि थोरो ई घर जो कमु थी वञे, हीउ हिकिड़ो बंगलो आहे उहो फाइनल थी वञे, पाण नए घर में शिफ्ट थी वञूं ऐं ॿारनि जी पढ़ाई जे लाइ बेसिक कुझु बैलेंस थी वञे। डोंट यू वरी अबाउट दैट, आई जस्ट मैनेज। किसो मुख़्तसिर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जॾहिं मन खे फेल थियो त यार हाणे सभु कुझु थी वियो आहे, हर शइ थी वई आहे, नए घर में शिफ्ट थी आहियूं, बैंक बैलेंस बि एतिरो आहे जो ॿार आराम सां ज़िंदगी गुज़ारे सघनि, एतिरो साड़ी हण वठ खां पोइ हाणे एतिरो टाइम आयो आहे जो मां आराम सां इन्हनि सां गॾु वक़्तु गुज़ारे सघां। ऐं दिलि में इहो पको फ़ैसिलो कयो त अॼु राति जंहिं महिल मां आराम करण खां पोइ सुबुह जो उथंदुसि त पंहिंजो वक़्तु इन्हनि सभिनी खे ॾींदुसि। सुबुह थियो, हू कोन उथियो। ज़िंदगी ईअं ई आहे, अॻे पल जी का ख़बर न हूंदी आहे। मायूसी कुफ़र आहे, मायूस थियणु न घुरिजे, पर अॻियां कीअं ॾिठो आहे? छो न असीं पंहिंजे हलंदड़ वक़्त मां कुझु वक़्तु ॿियनि खे ॾियूं था? छो न असीं ॿियनि सां वियूं था? छो न असां उन्हनि सां उन्हनि जूं ॻाल्हियूं कयूं था, उन्हनि सां पंहिंजूं ॻाल्हियूं कयूं था? पंहिंजा राज़ खणी कंहिंखे न ॾियो, पर कंहिंसां गॾु वेहो त सही। घणा ॾींहं थिया आहिनि असां कंहिंखां पुछो कोन्हे तूं कीअं आहीं, तुंहिंजी तबियत कीअं आहे? सॼो जगजान पुछंदा आहियूं, गौर कंदा आहियूं त हीअ कीअं आहे, हू कीअं आहे, कारोबार कीअं आहे, तुंहिंजा ॿार कीअं आहिनि? असां कॾहिं कंहिं दोस्त खां पुरख़लूस नमूने इहो पुछियो आहे त तूं कीअं आहीं? बसि इहो ई आहे ज़िंदगी में। जेकॾहिं माण्हू वक़्तु इनायत करे, अहवाल वठे, गॾु हुजे, त उनखां वधीक ॿी कहिड़ी मीरास मिली सघे थी? जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। वॾी महिरबानी, इनायत तव्हांजी आबाद सलामत हूंदो। बिस्मिल्लाह।